जो बम्पर फसल तैयार थींदे ई तालके कुबे सैद खान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरनि में कच्ची पुल में 97,000 में जेको कणक जो जेको रेट आहे उहो तमामु घणो घटाए वियो आहे। उन हवाले सां असां हारियुनि सां आबादगार सां खातेदार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 6,000 भाऊ कणक खपे थी 2,022 हाणे असांजे हिते ख़र्चु निकिरंदो ई कोन कणक जो। असांजो ग़रीबनि खां छा बचंदो? हिनमहिल असांजो जेको बि ख़र्चु आहे हिन ॿनी ते 12 महीने फसल जो हिकिड़ो आहे, सारी बि न आहे असांजी। इहो कणक जो फसल हिकिड़ो ई आहे जंहिंमें भाण बि महांगो, ॿिज महांगो, वरी कणक जो रेट कोन्हे। हिनजो रेट हिनमहिल थिए असांजे लाइ कुझु बचे, हिनमहिल बचत न थिए हिन में। असां मज़दूर माण्हू हारी माण्हू हिते पोइ असांखे जेको आहे नथो मिली वञे रिलीफ कणक जे तरफ़ां कुझु बि न, का शइ बि नथी मिले। रेट हिनमहिल 3700 3800 2800 2700 ईअं रेट थो मिले थो। हिनमहिल रेट आहिनि ई कोन। असां मज़दूरनि जी पूरी कोन थी पए, भाण हारी असां ईअं आहियूं साईं, छा कयूं? बसि घटि में घटि 4,000 4,500 कयो वञे। हाणे त जेको आहे कुझु बि कोन्हे को, अलाह आराम कंदो, छा कयूं? जेके बि हारी तबिको आहे उहो तबाह हुआ। भोतार उन्हनि सां जेके वापारी आहिनि उन सां ॻाल्हाइनि नथा। बाक़ी असांजो ॿिज जेको आहे सो 10,000 ते भॻो थो वञे, भाण अछो जेको आहे 6,000 ते भॻो थो वञे। जेको कारो आहे जेको भाण DAP था चवनिसि उहो 19,000 20,000 व्याज ते थो हले। हाणे असां हिन ॿनी जो सूरत हाल ॾिसो था त असांजो कर्ज़ु न लाहींदी, असां वञूं त वञूं काॾे? असां इहो मुतालबो कयूं था गवर्नमेंट खे त बराए महिरबानी असांजो तदारक कयो वञे, असांजे जेको रेट ॾिनो वञे असांखे। जी कणक जो रेट हींअर जेको हले थो इहो ईअं सम्झो त हारियुनि खे सम्झो त ख़तमु करणु ऐं क़तलु करण जे बराबरि आहे। कणक जो रेट हींअर 2,000 3,000 खां बि घटि थो हले, 2 ऐं 3 हज़ारनि जे विच ते हले थो, जंहिंमें हारी वीचारा मज़दूर जिन जे सॼे साल जो फसल आहे। हीअ असांजो जेको इलाइक़ो आहे सिर्फ़ु हिते कणक जो फसल थींदो आहे, सारियालो फसल न आहे थींदो। हिकिड़े फसल ते गुज़र सफ़र उनजो रेट इहो आहे। ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो इहो ई वधीक चवणो हुयो त जेको कणक जो जेको रेट आहे उहो 2700 खां 53,000 ते वञे थो। कैमरामैन ज़हीर अहमद डैरसागर ख़ादिम हुसैन जागीरानी, धरती TV न्यूज़, कुबो सैद खान। जी कणक जो बम्पर फसल तैयार थींदे ई तालके कुबे सैद खान जे मुख़्तलिफ़